तहरीक इंसाफ चेयरमैन खिलाफ तोशाखाना केस ॿुधणी जोॻो करार। इस्लामाबाद जी अदालत 12 जुलाई ते केस ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते शाहिद तलब। पीटीआई जे वकीलनि तरफ़ां वधीक मोहलत जी दरख़्वास्त रद्द। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान ख़िते में छिगता न पर अमुन ऐं ख़ुशहाली चाहे थो। जंगियूं विहण में पंहिंजा वसीला ज़ाया न करणु घुर्जनि। पंहिंजा वसीला मुल्की तरक़ी ते ख़र्च करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। कश्मीर मसइले जे हल खां सवाइ ख़िते समेत दुनिया में जटादार अमुन क़ाइमु नथो करे सघे। पाकिस्तान ऐं स्विट्ज़रलैंड में मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण बाबति मफ़ाहिमत जी याददाश्त ते सयूं। कंदरकोट में अगवा थियल एसएचओ गुल मोहम्मद समेत 3 पुलिस एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन एसएसपी जी अगवानी में पुलिस जी वॾी नफ़री तरफ़ां गड़ी टेगो खे कड़ो ईंदड़ वेंदड़ रस्ता सील। एसएसपी इरफान समेत जो चवणु आहे त एसएचओ समेत 3 पुलिस एहलकारनि खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। उमरकोट की गर्ल्स हॉस्टल में शागिर्दान के हिसाण में मालिक शहरोज कायम खानी सनस कारोबारी भाईवार अमरीन कायम खानी जिम्मेवार करार। डीसी एसएसपी की गडियल जांच टीमुन वाक़े की रिपोर्ट पधरी करे छड़ी। हॉस्टल मालिक शहजोर कायम खानी की गिरफ्तारी ज़ाहिर। पुलिस अमरीन कायम खानी की गिरफ्तार न करे सकी। 15 ॾींहनि अंदर समूरन गर्ल्स ऐं बॉयज़ हॉस्टलनि की रजिस्ट्रेशन लाज़मी करार। डीसी नवीद रहमान दाड़क जो चवणु आहे त हॉस्टल में मर्दनि जी अचवञ जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। कंहिं बि बासर खे बचाइण जी कोशिश न थी रही आहे। वुमेन एक्शन फोरम कारोकारी धाड़ियल कल्चर के कबायली झेड़ जो नतीजो करार ॾेई छॾियो। अॻवान जो चवणु आहे त प्रोफेसर अजमल साहबन जो क़त्ल ऐं अगवा जा वाक़िया बि कबायली झेड़नि सबबि थी रहिया आहिनि। उत्तर सिंध में सियासतदाननि ऐं वॾे नंढे मसइलनि सबबि वॾी गुरबत आहे। हर ॿिए ॾींहुं क़त्ल ऐं फुट जा वाक़िया थी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे हल्की बरसात। कराची, हैदराबाद, सरहाड़ी, मियां साहब, नंगर पार करे ॿियनि शहरनि में वसकारो। काछे में खीरथर जबल ताईं नयूं वही अचण जे नतीजे में केतिरनि ई ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो काट आहे। नंगर पार करे भर पासे में 82 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। कारूंजर जबल ते नयूं वही अचण सबबि डेम ऐं तरायूं तार थी वियूं। हर पासे सावक ई सावक। मोरनि जो रक़्स, मारूरनि जे मुंहं ते मुर्गो। कंबर में पुराणी तकरार तां हथियारबंदनि नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में हाकिम अली शानी खे गोलियुनि जो खाज। वाक़े खां पोइ इलाइक़े में छिगता। मांझनि भरिसां पसंद जे पढ़ने जे प्लान तां अगवा थियल नारी बाज़ियाब। 3 ॼणा गिरफ़्तार। नारी कोटड़ी जी अदालत में पेश। वारसनि हवाले। अदालत 3 जवाबदारनि खे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। हैदराबाद में बहिराण पुल भरिसां 2 नौजवान सिंधु दरिया में विंझंदे बुरी फौत। ठिकराटे में भी एक नींगर बुरी हयाती गुज़ारे वेठो।